अधिकार ओम शांति मावाक्य संगठन जो मेहता तथा संगठन द्वारा सर्टिफिकेट 1972 मावाक्य अधिकार पांचिके मोती व मण को समझाए मोती व मण की जी वैल्यू मोती मण को जी वैल्यू केमें होंगी मण को मोती माला का अलग हूंदो त हुनजी वैल्यू घट थी वेंदी आहे घट छो हूंदी आहे माला में पिरोइण सां हुनजी वैल्यू थींदी आहे अलग हुजण सां हुनजी वैल्यू घट छो थी वेंदी आहे कारण संगठन में हुजण जे कारण वो मोती मण को शक्तिशाली थी वेंदो लेकिन अलग हूंदो आहे त हुनजी वैल्यू न हूंदी आहे संगठन में हुजण जे कारण उन मोती ऐं मणकी जी शक्तिशाली थी वेंदो त हुनजी वैल्यू बि थी वेंदी आहे हिक खां ॿ बि आपस में मिली वेंदा आहिनि त ॿ खे यारहं चइबो आहे न हिक खे हिकु ई चइबो आहे ॿ मिली करे 11 थी वेंदा आहिनि त काथे हिकु काथे 11 एतिरी हुनजी वैल्यू वधजी वेंदी आहे 2 जे बदिले 11 थी वेंदी हिकु अकेलो हूंदो आहे न त ओतिरो न करे सघंदो लेकिन हिक सां गॾु ॿियो हूंदो आहे त 11 थी संगठन जी शक्ति खे प्रसिद्ध करण लाइ ईअं चइण में ईंदो आहे संगठन जी शक्ति खे प्रसिद्ध करण लाइ ईअं चइण में ईंदो आहे न भई हिकु मिली करे 11 थी वेंदा मिली जुली करे करो हिक ॿिए खे सम्झाईंदा आहिनि चईंदा आहिनि इहा उदाहरण ॾींदा आहिनि तव्हां पंहिंजे खे कहिड़ो मोती सम्झंदा आहियो माला जो मोती आहियो या इंडिपेंडेंट मोती आहियो पंहिंजी वैल्यू खे ॾिसंदे हुए पंहिंजी शक्ति खे ॾिसंदे हुए इहे अनुभव कंदा आहियो असां माला जा मणका आहियूं माला जा मणका आहियो हिकु ॿ खे संगठन जे रूप में पिरोए हुए वैल्यूएबल मोती समझदा है बाबा प्रश्न का पूछन ॿिया बि तव्हांखे समझदा आहिनि बस सिर्फ़ तव्हां ई पंहिंजी खे समझदा आहियो जैसे बाबा हिते पंहिंजी माला ठाहिण आहियो न परमधाम में असां हिकु बाबा कोई वरदानो ब्रह्मा सरस्वती तो हुन सां गॾु अठनि जी माला हूंदी ब्रह्मा सरस्वती बाबा सां गॾु हूंदा पोइ 108 जी माला 16,108 जी माला पोइ 9 लिख पोइ पूरी सतयुग जी आत्माएं पोइ अलॻि अलॻि धर्म भगत पोइ अलॻि अलॻि धर्मनि जी आत्मा ईअं न असां मथे चइण में कल्प वृक्ष जे समान उहे वृक्ष जे समान असां रहियूं पर बाबा चईंदा मथे बि मुंहिंजी माला जे रूप में न ठहे वेठा आहियो असां बाबा हिते पंहिंजी माला ठाहिण त बाबा खे पुछनि था कि पंहिंजी खे सम्झंदा आहियो माला जो मणको अच्छा बाबा जी यादि में रहंदासीं बाबा जी श्रेष्ठ मत बुद्धि में हूंदी बाबा जहिड़ा संस्कार सां धारण कंदा वेंदासीं न असां बाबा जी माला में ईंदा वेंदासीं और देश में अंत ताईं सभिनि खे पतो लॻी वेंदो कि मां केरु आहियां मुंहिंजे यथार्थ नाम रूप सां सभु यादि कंदा अंत में बुद्धि में बाबा ज़रूर ईंदो भले हुननि जी श्रेष्ठ मत धारण न करनि त असां जूं आत्मायूं जीअं तीअं बाबा खे पहचान था वञूं जेके जेके बुद्धि में धारणा कंदा था वञूं जेतिरा जेतिरा संस्कार परिवर्तन था करूं असांजे उते नंबर फिक्स तो थींदो वञे माला में कि तव्हां कहिड़े नंबर ते ईंदसि
तब आपने तो पांच की वैल्यू की डिस्प्ले हुए, पांच की शक्ति की डिस्प्ले हुए, ये अनुभव कंदा है कि माला जमणता है मतलब ना चेक करो न हाणे का बाबा की कंदा आयो, बाबा जी केतिरे जीवन में ॻाल्हियूं धारण कंदा आयो, केतिरो बाबा खे सॼो ॾींहुं बाबा जी ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाईंदा आहियो। हिक ॿिए खे संगठन जे रूप में पिरोईंदो मोची सम्झंदा आहियो। क्या भी ताकि समझ रहे हैं कि हाँ ये तो बाबा जो बात की है, तो बाबा के मनना आ रहे हैं, बाबा जी मत से हलना आ रहे हैं, या सिर्फ कहानी समझ रहा है तो बाबा जाने। ये कोई विशेष कंदो या कोई भी रीति विजयी थींदो आहे त हुनखे मेडल मिलंदो जो अञा ताईं पुरुषार्थ कयो हुनजो सर्टिफिकेट प्रैक्टिकल में वठण लाइ विच में संगठन थींदो। विच में बाबा जी घर में जो प्रोग्राम थींदो आहे न, हाणे बि थींदो आहे, उहा हिक ॿिए खां सर्टिफिकेट वठण लाइ कि हा ये बाबा जो ॿार हिन में ये विशेषता हिन रीति हले थो। सिर्फ असां लॻियो हा भई असां ठीकु आहियूं न, संगठन हुजणो खपे। त हिन संगठन में हर एक खे पंहिंजो संगठित रूप में हलण जो, संगठन जी शक्ति जी वैल्यू जो मेडल वठणो। यूनिवर्सिटी में आयो न, मधुबन में वञण मतलब यूनिवर्सिटी में, मधुबन में वञी करे बाबा जी घर में बाबा जी सब ॿारनि जी संगठन में वञण मतलब पंहिंजो माला में नंबर 6 सब बाबा मधुबन आहे यूनिवर्सिटी। असां जॾहिं यूनिवर्सिटी में वेंदा आहियूं न मधुबन में, उते असांजो नंबर 6 थींदो, छोकी उते संगठन जे विच में असां कीअं हलूं था, सभिनि सां मिली जुली करे हलूं था, उन रीति असांजो मथे जेके माला ठहिणी हुनमें नंबर 6 थींदो। सभी हिक ॿिए सां केतिरे संतुष्ट आहिनि, हिक ॿिए जे समीप केतिरा आहिनि। मधुबन में न बाबा जी हिते बि कंहिंजे सेंट्रल जे प्रोग्राम थींदा आहिनि, त हुन संगठन में वञण सां छा थींदो, असांजो नंबर 6 थींदो माला में। छोकी हुन संगठन में वेंदासीं त चेक कंदासीं भई असां हिक ॿिए सां संतुष्ट आहियूं, हिक ॿिए जे समीप केतिरा आहियूं, संस्कारनि में समीप। जीअं बाबा जा ज्ञान गुण शक्ति असांखे ॾिनी अथई त असांजा ऐं ॿिया केतिरा असां धारण कया आहिनि, ऐं ॿियनि त हिक ॼणा मिली वेंदा न हाइलनि जंहिंजे संस्कार बाबा जी धारण कया अथई। त सभी हिक ॿिए सां केतिरे संतुष्ट हुआ, हिक ॿिए जे समीप केतिरा आहिनि, इन जो सर्टिफिकेट वठणो हूंदो आहे। हिक त आहे पंहिंजे संगठन में संपर्क में सहयोग, ऐं हाणे दिलचस्प में ही रहण जो मेडल व इनाम। असांखे संगठन में कहिड़ा कहिड़ा इनाम मिलंदा आहिनि। हिक त पंहिंजे संगठन में संपर्क में जॾहिं ईंदा आहियूं त सहयोग ऐं सभिनि जे में ही रहण जो मेडल मिलंदो। भई केतिरो सहयोगी आहे, केतिरो स्नेही आहे। ॿियो आहे असां ईश्वर सेवा में पंहिंजे पुरुषार्थ सां ज्यादा से ज्यादा प्रत्यक्ष रहणो आहे। ईश्वर सेवा में पंहिंजे पुरुषार्थ सां स्वयं खे हिकु त असां ॿियनि जे सहयोगी ऐं स्नेह आहिनि। असां में कहिड़ी बाबा जी धारणा आहिनि, बाबा त ॾाढी सारी श्रीमत ईंदो आहे, असां केतिरी धारणा कयूं आहिनि, असां में केतिरी शक्ति आई आहे। त ॿियो मेडल हुनजो मिलंदो आहे। ॿियो मेडल मिलंदो आहे जो जे स्थान जे निमित ठहियल आहिनि, हुन स्थान जी आत्माऊं हुननि सां संतुष्ट आहिनि, कोई स्वयं सभी सां संतुष्ट आहे। हुन स्थान जी आत्माऊं हुन सां संतुष्ट आहिनि, या हू स्वयं बि हुन स्थान ते रहे थो त सभिनि सां संतुष्ट आहे। चेक करणु माला में असांजो नंबर कीअं
फिक्स थींदो। हिक त असां संगठन में केतिरा सहयोगी स्नेही आहियूं, पंहिंजे पुरुषार्थ सां पंहिंजो प्रत्यक्ष कीअं था करूं खुद खे, जाते भी असां बाबा जी ज्ञान में हलूं था हुन स्थान तूं सभिनि सां संतुष्ट आहीं, सभी मुझसां संतुष्ट आहिनि। अगर स्वयं भी संतुष्ट न आयो त भी कमी रहंदी है। कॾहिं कॾहिं ॿार ख़ुदि सां बि संतुष्ट न हूंदा आहिनि कि असांखे जेतिरो करणो खपे उहो नथा करे सघूं, ऐं अचण वारनि में बि हिक बि अगरि कोई संतुष्ट न त इहा बि कमी रहजी वेंदी आहे न। टीचर तो सभी संतुष्ट हुजनि, टीचर या असां बि त बाबा जी न सभु ॿार जेका ज्ञान आहिनि टीचर ठही वेंदा। टीचर जी पढ़ाई जे संबंध में जेके माण्हू हैंडलिंग कईंदा आहिनि उन सां बि सभी संतुष्ट हुजनि त हिनखे इन्हनि जो बि इनाम मिलंदो। असांजे बाबा असांखे ॿुधाइनि था कि माला जो मणको ठाहिण लाइ असांखे संगठन में अचिणो पवंदो। इंडिविजुअल मणको अगरि हूंदो हा भई असां बाबा जो ज्ञान ॿुधूं था वठूं था त इंडिविजुअल मणको थींदो। लेकिन बाबा त चवंदा न मुंहिंजी परमधाम में माला ठहींदी आहे त हुन रीति असांखे संगठन में अचिणो पवंदो, पोइ न असांजो नंबर फिक्स थी वेंदो। पहिरियों शुरू में माला ठाहींदा हुया न बाबा, कंहिं लाइ ठाहींदा हुया? उमंग उत्साह वॾे ॿारनि। जिस समय जो जिस स्टेज ते आहे उनखे उन स्टेज जो मिलण सां ख़ुशी थी वेंदी आहे। भई असांजी जो स्टेज आहे उन स्टेज जे अनुसार असांखे कोई पॉइंट मिलंदो आहे बाबा जो, हा मूंखे जे धारणा मां त ईअं आहियां त ख़ुशी थींदी न। कॾहिं कॾहिं बाबा चवंदा न मूंखे अहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि, मूंखे अहिड़ा ॿार सुठा लॻंदा आहिनि त बाबा ॿुधायूं असां अहिड़ा आहियूं, असांमें विशेषता धारण थी वई आहे त ख़ुशी थींदी आहे, उमंग उत्साह ॿियो बि करो। उमंग उत्साह वधाइण लाइ ऐं हिक ॿिए खे ॾिसी रेख कराइण जे लाइ बाबा पहिरियों माला ठाहींदा हुया। इन जो भाव ईअं न हुयो कि उहो कोई फाइनल स्टेज जो मेडल आहे त पहिरियों बाबा माला ठाहींदा हुया न त इहे टे ॻाल्हियूं जो बाबा असांखे ॿुधाइनि। हिकु त संगठन में स्नेह सहयोगी, खुद जो पुरुषार्थ प्रत्यक्ष कयो अथव, पुरुषार्थ सां खुद खे, ऐं ॿियो संतुष्टता। इहे टे ॻाल्हियूं बाबा चेक करे माला जा मंगल ठाहींदा हुया। एॾो फाइनल माला न हुई, उमंग उत्साह वधाइण लाइ। समय जी पुरुषार्थ जी बलियारी जो इन सां उमंग उत्साह उल्लास थींदो आहे न। रिजल्ट जो मालूम पइजी वेंदो आहे कि केरु पुरुषार्थ ते कहिड़े पुरुषार्थ जे अटेंशन में आहे ऐं ॿ पास थी करे विदेश अधिकारी थिया। टीचर भी विच विच में यूनिट टेस्ट वठी आहे त थोरो थोरो ॿारनि जो पतो लॻे न। ये भी बाबा इन मुख्य टे ॻाल्हियुनि खे ध्यान में रखी करे विच विच में माला ठाहींदा हुया। हा इसलिए आए त सभिनि खे उमंग उत्साह ईंदो हुयो कि अच्छा मुंहिंजे कम में मूंखे इहो पुरुषार्थ करणो त सभु पुरुषार्थ कंदा त असांखे बि चेक करणो आहे। त बाबा चवंदा हिनखे ॾिसी करे बि थींदा हुया। तव्हां ॿार हाणे बि पंहिंजी क्लास में कंहिंखे इनाम ॾींदा हूंदव। इनाम भी वॾी चीज न आहे, भले त इनाम में हिकु रुमाल ई ॾियो, लेकिन हुनजी वैल्यू थी वेंदी आहे। जो पुरुषार्थ कयो हुन विजय जी वैल्यू थी वेंदी आहे, न कि चीज जी न। लेकिन हा मूंखे मां ईअं कयो त मूंखे जेको भले रुमाल ई हुजे लेकिन छा रहंदो आहे कि हा मूंखे प्राइज में मिलियो। तव्हां कंहिंखे थोरी सेवा जो इनाम ॾींदा आहियो या क्लास में नाम अनाउंस कंदा आहियो त अॻियां जे लाइ हुनखे छाप लॻी वेंदी आहे।
उमंग उत्साह जो तिलक लगे वेंदो कि अगर ये क्लास में भी उमंग उत्साह रहना टीचर कंदी है ना, ये बाबा भी कंदा। कोई कोई तो विशेष आत्माएं भी विशेष कर्तव्य कंदा है ना, वो भी निमित्त है। जरूर कोई श्रेष्ठता व विशेषता आए, तभी ग्रामानुसार समर्पण थियण खां पोइ सर्वस्व त्यागी थियण खां पोइ ॿियनि जी सेवा जे लाइ निमित्त थिया आहिनि। बाबा जी घर में जो भी ॿार सरेंडर थी करे वेठा आहिनि, कोई त विशेषता आहे न। कोई सॼो जीवन बाबा जी कार्य में लगाए, ग्रामानुसार ये कयो, सेवा जे लाइ निमित्त है। हर एक में कोई विशेषता जरूर हो। जी विशेषता जो भी जी परिचय हुजणो खपे बाबा जे, कमियां जो न हुजणो। विशेषताएं जो जी विशेषताएं जो असांखे परिचय हुजणो खपे। माण्हू आपस में जॾहिं संगठन कंदा आहियो त हिक ॿ तरफ़ जा समाचार कंहिं लाइ ॿुधाईंदा आहियो। हर हिक में जो विशेषता आहे वो पंहिंजी में लाइण लाइ असां वियासीं हुते हीअं कयनि हीअं कयनि। हर हिक खे बाप दादा जी नॉलेज द्वारा कोई विशेष गुण प्राप्त थींदो। जॾहिं असां बाबा जो ज्ञान वठंदा आहियूं न, उनखां पोइ असां में कोई न कोई ज्यादा भी थी सकता है, लेकिन एक गुण का विशेषता जरूर ईंदी है। भी असांखे अगर विशेषता न कमी नजर थी तो सोचिए बाबा जो ॿार आहे, बाबा जी सभिनि में ॾिसो, लेकिन कम से कम जो बाबा जी कार्य में निमित्त आहे उनमें त असांखे विशेषता ॾिसणी आहे। तो बाबा से तो हर एक के बाप दादा जी नाले द्वारा कोई विशेष गुण प्राप्त हूंदो आहे। पंहिंजो न, मुंहिंजो गुण न, नॉलेज द्वारा प्राप्त थींदो। नॉलेज द्वारा विशेष गुण प्राप्त थींदो। हिनमें अभिमान न आहे, हिनमें अभिमान न अचणो खपे कि मूं में गुण आहे। लेकिन बाबा जो ज्ञान का पोइ असांखे कोई गुण आयो, चलो पहिरियों भी आयो तभी सब कुछ बाबा खे ॾेई छॾनि त ही गुण विशेषता त बाबा जी आहे। असांखे अभिमान न अचणो खपे। अगर पंहिंजो गुण हूंदो त पहचान सां ई पतो लॻी वेंदो। ऐं बाबा जो आहे त हुनमें अहंकार न हूंदो। लेकिन नॉलेज खां पोइ गुणवान ठहिया आहियो। पहिरियों त भक्ति मार्ग में त ॻाईंदा हुयासीं मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे। हाणे अगरि कोई चए थी असां में त पहिरियों खां ज्ञान खां पहिरियों ई विशेषता हुई, तो उन्हनि खे त चई सघंदा आहियूं भक्ति मार्ग में त चवंदा आहियो मुझ निर्गुण वारे में कोई गुण न आहे। त मतलब जो भी गुण विशेषताएं आयूं आहिनि ये बाबा जे ठहण खां पोइ ई आयूं आहिनि। स्वयं जो गुण न थींदासीं, नॉलेज द्वारा स्वयं में भरदा आहियो न। हिनजे लाइ विशेषता जो गुण वर्णन कंदे हुए स्मृति रहे कि नॉलेज द्वारा असां इहो गुण प्राप्त कयो आहे। इन करे विशेषता जो गुण वर्णन कंदे हुए स्मृति में रहे कि असांखे यह नॉलेज द्वारा प्राप्त किया। ये नॉलेज की बढ़ाई है न कि असान नॉलेज की बढ़ाई है। रूप से अगर हिक में वर्णन करो तो इनमें हिक विशेषता लाइन में लाभ थींदो न। तो विशेषता ही वर्णन कंदासीं न त हिन सां छा थींदो, असां में भी विशेषताएं धारण थी वेंदियूं। हिक ॿ जी विशेषता वर्णन करण सां ॾाढो फ़ाइदो अथव।
तेरे का माण्हू जो ये नियम हलो हुयो कि पंहिंजे वर्तमान समय जो सूक्ष्म पुरुषार्थ आहे जो वर्णन कंदा हुया जॾहिं ज्ञान में शुरू थियो न त ये डाकिंग वग़ैरह ये सब छा कंदा हुया बाबा ॿुधाइनि था कि पहिरियों ये सब ॿार पंहिंजे सूक्ष्म पुरुषार्थ सम्झनि सूक्ष्म पुरुषार्थ आहे इन जो वर्णन कंदा हुया मथा जी ॻाल्हि न लेकिन सूक्ष्म कमज़ोरियुनि ते पुरुषार्थ सां विजय पायो था ये कॾहिं बि असां बाबा जब ॿार हिक ॿिए सां मिलंदा आहिनि न अहिड़ी ॻाल्हियूं सभिनि में कमी कमज़ोरी त आहे त सूक्ष्म कहिड़ो पुरुषार्थ था करूं पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे कढण लाइ वो हिक ॿिए में वर्णन पहिरियों कंदा हुया इनमें हिक ॿ जी परिचय हुजण जे कारण जंहिंमें जो विशेषता हुनजो वर्णन हुजण जे कारण ऑटोमेटिकली उन्हनि जी कमज़ोरी तरफ़ अटेंशन घटि रहंदो केॾो सुठो बाबा तरीक़ो ॿुधाइनि था असां घर में भी या काथे भी संगठन में आहे न त असां घर में भी सम्झो था 10 ॼणा आहियूं 5 ॼणा आहियूं 6 ॼणा आहियूं रोज हिक ॿिए जी विशेषताउनि खे ध्यान में रखो आहे विशेषता ऐं पंहिंजे जीवन में बाबा जी ज्ञान में हूंदा त बाबा चवंदा सूक्ष्म मतलब छा पुरुषार्थ था करो या करो त हुन सां छा थींदो कमज़ोरियुनि तरफ़ अटेंशन घटि पवंदो विशेषता तरफ़ अटेंशन वेंदो जंहिंमें कोई न कोई विशेषता त हूंदी आहे न त बाबा चए थो कहिड़ो आपस में सूक्ष्म रोहयान कंदा आहिनि हिन में लाभ भी थींदो आहे हाणे भी अगरि असां करूं गृहस्थी में भी करूं भले ज्ञान जे अलावा भी कई माण्हू ॾाढो कुझु कंदा आहिनि हिक ॿ जे वर्तमान समय जी पुरुषार्थ जी विशेषता ही आपस में वर्णन करो त भी सुठो वातावरण थी वेंदो जॾहिं टॉपिक थी वेंदो टॉपिक ऑटोमेटिकली रहिजी वेंदो त आपस में मिलण जो रूप हुजणो खपे ऐं हर हिक जी विशेषता वेही अगरि ॾिसो त ॾाढी सुठी आहे दुकान ते या काॾे वेंदासीं त सुठी चीज बि खणंदासीं न असां भी चाहे न्यूज़ था ॿुधो चाहे टीवी सीरियल था ॾिसो चाहे हिक ॿिए सां मिलो था वैसे त टीवी बाबा सीरियल आहे त तॾहिं ॾिसो मूवी जॾहिं तव्हां में एतिरी शक्ति हुजे की तव्हां सुठी चीज थी खाओ पर बाबा ॾिसो तव्हां सब्जी मार्केट में बि वेंदा त सुठी भाॼी खणी ईंदा या ख़राब बि खणी ईंदा या सिर्फ़ ख़राब अरे सभु ख़राब आहिनि त सभु ईअं आहिनि बस भाॼी वठी न ईंदा असां जीवन में जेका भी मिलूं था असांजे घर में जो भी आहे न हर हिक में कोई विशेषता हुन विशेषता जी ध्यान में रखी करे हुन विशेषता ऐं उहो छा जीवन में पुरुषार्थ था करनि कहिड़े कहिड़े फील्ड में छा था करनि उहो बि आपस में मिलो केॾो सुठो आहे न परिवार में केॾो प्यार केॾी अंडरस्टैंडिंग बाक़ी अहिड़ो आहे ईअं कंदो आहे फलाणो फलाणो हिन सां छा थी त बाबा जे कार्य में त पोइ असां पुरुषार्थ कंदा आहिनि उन्हनि जे त असां ॼाणे सघंदा आहियूं तव्हांजी कमी कमज़ोरी ख़तमु करण लाइ तव्हां छा था करो त आपस में मिलण जो रूप हुजण जे कारण हर हिक जी विशेषता में ॾिसो उहो त ॾाढी सुठी आहे ईअं न थी सघंदो आहे जो कोई सम्झे भूमि जो कोई विशेषता आहे त तूं सिधा की उहो पंहिंजे पाण खे ॼाणंदो ई वृत्ति अहिड़ी नेचुरल हुजणी खपे जीअं तव्हां माण्हू ॿियनि खे मिसाल ॾींदा आहियो न की जीअं हंस हूंदो हुयो जीअं हंस हूंदा आहिनि त हुननि जी दृष्टि कीअं तरफ़ वेंदी आहे कंकड़नि खे ॾिसजी वेंदी मोती खे ॾिसंदो न की बाबति असांजी हंस बुद्धि हुजे त सफलता मिलंदी त असांजी हंस बुद्धि हूंदी न
नेचुरल असांजी दृष्टि वृत्ति कमी कमजोरियुनि तरफ़ न वेंदी। इन्हीं बाबा चए थो अगरि असांजी हंस बुद्धि हूंदी त नेचुरल दृष्टि वृत्ति अहिड़ी थी वेंदी कि कंहिंजी कमजोरी कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधंदे ॾिसंदे उहे बि अंदर वेंदी न। ये बाबा चईंदा न वैष्णवी आत्मा जे अंदर मन बुद्धि संस्कार जे अंदर या शुद्ध संकल्प एंटर ही न थी एंटर ही न वो तमोगुणी वायुमंडल में वेठे हुए भी वैष्णवी आत्मा जे मन बुद्धि संस्कार सदा शुद्ध। वही बाबा से तो हंस बुद्धि जेकी हूंदी आहे न जिनकी हंस बुद्धि हूंदी आहे उन्हनि जी दृष्टि वृत्ति नेचुरल थी वेंदी आहे। एॾी सुठी थी वेंदी आहे कि कंहिंजी कमी कमजोरी ॿुधंदे ॾिसंदे अंदर ई न वेंदी, मन बुद्धि में वेंदी न कि हा ये अहिड़ो जी कन से ॿुधंदे हुए भी बाबा जी श्रीमद बुद्धि में सभी आत्माएं सुठियूं आत्माएं सब सुठियूं आहिनि सुठी थी वेंदी। पहिरियों तो सुठी हुआसीं न असां जिस समय कोई भी कमजोरी ॿुधंदे ॾिसंदा आहियो त सम्झणो खपे हिनजी कमजोरी न। हाणे बाबा ॿियो बि तरीक़ो ॿुधाइनि था। हिकु त ॿुधायूं बाबा सभिनि जी विशेषता ॾिसो त कमजोरी नज़र न ईंदी। ॿियो असांजी हंस बुद्धि रहे होशियारत पंहिंजी हंस बुद्धि टी ॻाल्हि बाबा चवनि था कि कंहिंजी बि कमजोरी ॾिसो न त सम्झी मुंहिंजी कमजोरी। असां सभी हिकु ई बाप जा ॿार आहियूं, हिकु ई परिवार आहे, हिकु ई माला जा मणका आहियूं न असां सभु। अगरि माला जे विच में अहिड़ो अहिड़ो मोती हूंदो त सॼी माला जी वैल्यू कम थी वेंदी न। बाबा जी एॾी वॾी विश्व जी सभु आत्मायूं माला जे रूप में मथे रहियूं आहिनि। हिन समय अगरि असां हिन सृष्टि ते कहिड़ी आत्मा जी बि कमी कमजोरी असांखे नज़र बि अचे थी त सम्झो हीअ बाबा जी माला में कमी कमजोरी वारो मणको आहे। असांखे हिनखे ख़तम करण लाइ हिनखे शक्ति ॾियणी आहे हिनजी कमी कमजोरियुनि खे ॾिसंदे ॿुधंदे हिन सां परे थी हिननि जी बुराई करणी। बाबा चवनि था कि हिकु बाप जा ॿार आहिनि, हिकु ई परिवार आहे, हिकु ई माला जे मणका आहे। अगरि माला जे विच में अहिड़ो अहिड़ो मोती हूंदो त सॼी माला जी वैल्यू घटि थी वेंदी। त जेसि ताईं माला जे मणका आहियो त जॾहिं हिकु ई माला जा मणका आहियो त सभु वृत्ति छा हुजणी खपे? हिनजी कमजोरी न आहे, मुंहिंजी कमजोरी आहे कि मां बाबा खे ॼाण ॾे में बि बाबा खां शक्ति वठंदे हुए बि हिन आत्मा जी कमी कमजोरी खे ख़तम नथो करे सघां त बाबा जी माला ख़राब आहे न, ख़राब मणको बाबा जी माला में। ये मुंहिंजी कमजोरी आहे, मुंहिंजी कमजोरी सम्झी करे हुनखे शक्ति ॾियो कि वो भी पंहिंजी न कमी कमजोरी सां मुक्त थी वञे। जीअं कोई अहिड़ो तीव्र पुरुषार्थी हूंदो आहे न त पंहिंजी में जो कमजोरी ॾेखारण में ॾींदी आहे न वो मिली हुई युक्तियुनि जे आधार सां फौरन ई हुनखे ख़तम करे सघंदो। हिनखे तीव्र पुरुषार्थी चइबो। तीव्र पुरुषार्थी असां जो पंहिंजे अंदर जो भी कमी कमजोरी हुनखे नज़र अचे अनुभव खे तुरंत बाबा जे कहिड़ी न कहिड़ी जो बाबा युक्ति ॿुधाईंदो हुन सां हुन कमी कमजोरी खे ख़तम करे छॾियो। कॾहिं वर्णन न कंदो कि मुंहिंजे मूंखां ईअं थियो न, तुरंत ख़तम। हिनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थी। पंहिंजी कमजोरी व्यक्त नथा करणु चाहियो त ॿियनि जी कमजोरियूं बि छो वर्णन करणु खपनि। बाबा कहिड़ा आहे? बाबा तुंहिंजो पीउ आहे, टीचर आहे, सतगुरु आहे। बाबा जी असांखे कहिड़ी मत ॾियनि था कि हिकु त सभिनि जी विशेषता ॾिसो, ॿियो अगरि
पंहिंजी बुद्धि के हंस बुद्धि ठाहींदा वेंदी न अंदर। बहन की कमजोरी ॾिसी खुद की कमजोरी समझी उनकी मदद करो। जॾहिं खुद जी कमी कमजोरी खे ख़तम करण कंदा आहियो, वर्णन न कंदा आहियो, फैलाईंदा न आहियो, त अॼु खां असांखे बाबा मत ॾियनि था ॿियनि जी कमजोरी जी वर्णन न करो, फैलायो न। फैलाइण सां फैलायो न, ध्यान रखो। फलाने साथ न ॾिनो, ये ॻाल्हि न थी, इन करे सर्विस जी वृद्धि न थी, ये सब न थियो। जो जहिड़ो बि आहे, जंहिंमें जो बि आहे असांखे हुनजी विशेषता ॾिसी करे हुन सां कमु कढणो आहे। अगरि हुनमें असांखे कमी कमजोरी नज़र अचे थी त हुनजे लाइ बि शुभकामना रखी करे हुनखे बि शक्ति ॾियो बाबा खां, ताकि बाबा जी माला जी माला में कोई बि मणको कमजोरी वारो न हुजे, तमो प्रधान न हुजे, सब सतो प्रधान हुजणु खपे। बाबा ने तव्हांजी भारतीय फलाने सां गॾु फलाने साथ न ॾिनो या ये ॻाल्हि न हुई, हिन करे सर्विस जी वृद्धि न थींदी आहे। या मुंहिंजे पुरुषार्थ में फलानी ॻाल्हि फलानी आत्मा विघ्न थिए, ये तो पंहिंजी बुद्धि द्वारा कोई असां आधार ठाहे छॾियो, आधार ठाहे हुनते ठहिण जी कोशिश कंदा आहियूं, लेकिन उहो आधार फाउंडेशन आहे, हिन करे उहो ठहंदो न आहे। जेको बि असां आधार ठाहींदा कि हिन कारण ईअं थियो, इहो असां फाउंडेशन आहे, उहो त कारण आहे, उहो त सही न आहे, त उहो ठहंदो न। थोरे समय खां पोइ उहो ई आधार असांखे नुक़सानदारक ठही वेंदो न। आधार वठूं था कि फलानी सी ॻाल्हि ईअं थियो, ईअं थियो, ईअं थियो, अंदरि जहिड़ो हीअं ॿाहिरि थिए, हिन करे क्रोध करे छॾियो, हिन करे ईअं थियो, ईअं थियो, त उहो ठहंदो थोरी। अॼु न त उहो आधार जी ॻाल्हि जेको वठी करे उनजे लाइ नुक़सानकारक थी वेंदो न। त बाक़ी त इन करे होली हंस ठहो, पंहिंजी बुद्धि में कंहिंजी बि कारण, कंहिंजी बि कमी कमजोरी या कंहिंजो बि अहिड़ो आधार न रखो कि असां बाबा जी कुझु अहिड़ो नथा करे सघूं। त होली हंस जी चाल कहिड़ी हूंदी आहे, वो हर एक जी विशेषता खे ग्रहण कंदो आहे न। पहिरीं माण्हू चए थो कि हिन हीअ ॻाल्हि कई न, हिन में इहा बुराई हुई, मुंहिंजो ॿार में मूंखे क्रोध अची, लेकिन असां होली हंस हुनखे त असां हुनजी बुराई खे ग्रहण कंदासीं, असां हुनजी अच्छाई खे ग्रहण करे हुन बुराई खे ख़तमु करण जी हिनखे शक्ति ॾींदासीं। त बाबा चवंदा होली हंस हर हिक जी विशेषता खे ग्रहण कंदो, कमजोरियुनि खे मिटाइण जो प्रयत्न कंदो। त अहिड़ो पुरुषार्थ हले थो, असां कॾहिं बि कंहिंजो आधार न वठंदासीं कि हिनजे कारण मूंखे क्रोध आयो या ॿी बि ॻाल्हि कोई हुजे त। अहिड़ो पुरुषार्थ हले थो, असां सभी हिक आहियूं, स्मृति में रखते हुए पुरुषार्थ हले थो। हिन संगठन जी विशेषता वो भिन्नता आहे, सॼे विश्व में कोई भी संगठन जी न आहे। सभी ॾिसण वारा, अचण वारा, ॿुधण वारा सब वर्णन कंदा आहिनि। ये हिकु आत्मा जो उथण, वेहण, ॻाल्हाइण, हलण सभु हिकु जहिड़ो, ये विशेषता गायन कंदा आहिनि। त जो एकता व हिकु ॻाल्हि आहे, हिक जी गति आहे, हिक जी रीति आहे, हिक जी नीति जो गायन आहे, न प्रमाण पंहिंजे पाण खे चेक करो। शिव बाबा ब्रह्मा द्वारा कराए, शिव बाबा सिर्फ ब्रह्मा बाबा की कॉपी करो। असां बि ब्रह्मा बाबा जीअं ठाहींदा आहियूं नंबर 1 पहिरियों
ब्रह्मा बाबा, शिव बाबा, ब्रह्मा बाबा के टाइम वो मम्मा वो अगेन जो भी आत्माएं अष्ट रत्न वो उनकी जितनी व्याह थींदा ये जो भी थींदा वीना उन सभी कई गाल कई गति कई नीति जो गायन थी ना कई प्रमाण पांचवान के सेक्टर सामने आए वर्तमान समय की उच्चारक में कारण शब्द समाप्त जीवने में खपे कारण चीज चाहे हानि करके मौजूद आना सृष्टि के परिवर्तन प्रकृति के परिवर्तन की जिम्मेवारी से उठाने की हिम्मत रखने वाला आयो चैलेंज करने वाला आयो तो कारण के कारण को साथ देखेंगे विश्व के परिवर्तन कारण जो सृष्टि के परिवर्तन कारण जो प्रकृति के परिवर्तन कारण की जिम्मेवारी उठाया हिम्मत रखिया चैलेंज की जरूरत कारण को साथ दी है कारण की रचना दाता दे दिया कारण बीज साथ के प्रकाश चाहे मनसा चाहे वासना चाहे संपर्क व संबंध में अथवा की कमजोरी थी कारण ये कोई मंत्रा वाचा संबंध संपर्क में अचानक कमजोरी अभावत देंगे सामो वालों समझो देह से संबंध में बाहर भी लेकिन मेरी देह में आत्मा देखो मंत्रा तो सोचो था मेरी गालाएंगा कभी उसका ध्यान रखा नहीं होगी आत्मा उसका गालाएंगा सकी बाबा समझाएगा क्या शब्द देना दे संबंध संपर्क में अच्छा घर में हमेशा शुभकामना रखो संबंध संपर्क समय कमजोरी ही कारण पैदा हुआ रचना ही व्यर्थ कमजोरी की रचना शाखी कमजोरी की रचना शाखी बीज और फल कमजोरी सा ही कारण पैदा थे असांजी कमी कमजोरी रचना ही व्यर्थ कमजोरी की रचना शाखी कमजोरी की रचना करना से स्वयं के अंदर तो जेड़ो बीज और फल तो जरी रचना ही उल्टी असा मन वचन कर्म जेका भी रचना होगा वही उल्टा आएगा उन्हें जो फल भी उल्टा ही होगा रचना ही उल्टी है तो उन्हें उससे ही खत्म करो खबे या उन्हें जो आहार वही आगे बढ़ो खबे यदि सभी सोच करना था तो उन्हें उससे ही खत्म करो यदि सोच गलत करना चाहिए बोल कर आपने गलत न किया तो बोल कर गलत किया तो खत्म करो न कि अज्ञान छोटा हो जाए फलाने कारण जो निवारण हूंदो त अज्ञा वधो कारण जो निवारण हुजे त सर्वस्ने अज्ञा वधो ये भाषा भी हाणे चेंज करो जो भी कारण न ॿुधाइणो असांखे जो असांखे जो पुरुषार्थ करणो असांखे उहा करिणो ई न असांखे जंहिंजो बि आधार न वठिणो तव्हां सभिनि खे निवारण ॾियण वारा आहियो तव्हां माण्हू वटि अज्ञानी माण्हू कारण जो निवारण करण ईंदा आहिनि त अनेक प्रकार जे कारणनि जे निवारण करण वारा उनजे आधार कीअं वठी सघंदा आहिनि हिन कारण ईअं थियो न कारणीय थियो असां सभिनि खे निवारण ॿुधाइण वारा आहियूं त असां कारण कीअं ॿुधाए सघंदा आहियूं कंहिंजो बि न प्रकृति जो बि न प्रकृति न थी वई निर्गंज थी त अनेक प्रकार जे कारणनि खे निवारण करण वारा उहे आधार कीअं वठी सघंदा आहिनि जॾहिं सभई आधार ख़तम थी वेंदा त पोइ इहो देहाभिमान संस्कार ऑटोमेटिकली ख़तम थी वेंदो सुबह का रास्ते जो एक्सीडेंट चल रहा है कोई भी कारण न बुलाएगा कि रात में सुबह जो उठी न पाया थी ये भी देहाभिमान ये भी पानी कमजोरी ये भी संस्कार
पूछो कारण ॿुधाए बाबा तो जे जीअं बाबा जी हर श्रीमत हिकिड़ी पालन करण लॻी आहे कोई बि कारण न ॿुधाईंदासीं उनखे सॼो देह अभिमान ऐं संस्कार उल्टा सुठा चयो ऑटोमेटिकली ख़तम थी वेंदा त देह अभिमान ऐं पुराना संस्कार खे ख़तम करण जो तरीक़ो शायद जो बाबा जीअं श्रीमत ॾिनी बिना कारण कोई कारण न ॿुधाइणो कि ये कारण ईअं न कयोसीं न असांखे सभु हर श्रीमत खे पालन करे हलिणो ई आहे जीअं भाभी देह अभिमान में हलाईंदियूं आहिनि हिन कारण ईअं थियो हिन कारण ईअं थियो बाक़ी बि ख़तम थी वेंदियूं त हुनजो परिणाम ई ख़तम थी वेंदा नंढा नंढा कारण में अचण सां भिन्न भिन्न प्रकार जा देह अभिमान अची वेंदो नंढा नंढा कारण जो हूंदा न उहो अचण सां भिन्न भिन्न देह अभिमान अची वेंदो हाणे देह अभिमान खे छॾिणो आहे ॾाढो प्यारो लॻंदो आहे देह अभिमान हाणे पंहिंजी भावनाओं वृत्ति सभी चेंज करो कोई भी केस समय भी के परिस्थिति में के स्थिति में ॾिसंदा आहियो लेकिन वृत्ति और भाव अगर यथार्थ असांखे कहिड़ी भी समय कहिड़ी भी परिस्थिति में के भी स्थिति में कंहिंखे भी ॾिठो इस दुनिया में बुरा कर्म भी थी रहे हैं लेकिन असांजी वृत्ति और भाव अगर यथार्थ आहे त असांजे मथां हुनजो प्रभाव न पवंदो असांजी वृत्ति में वृत्ति और भाव अगर कोई कुछ भी करे तो कोई कहिड़ी भी स्थिति में आहे कोई कहिड़ी भी रीति वेठो आहे कहिड़ी भी स्थिति में आहे असांखे हुननि जो प्रभाव न पवंदो अगर ॿियनि जी परिस्थिति जे दुख जो वायुमंडल आहे कहिड़ो बि माण्हू जो बुराई असां ॾिसंदा आहियूं त असांजो प्रभाव न पए तो पंहिंजी वृत्ति और भाव हमेशा सुठो रखो कल्याण जी वृत्ति रखो विसर्जन जो कल्याण थे कोई ॾिसो चोरी थो करे हिनजो बि कल्याण थिए हिन संस्कार खां मुक्त थी वञे ऐं भाव सदा शुभ चिंतक वही चोरी तो करे ये तो करे ना अगर असांजी कल्याण जी वृत्ति हूंदी भाव शुभ चिंतक हूंदो त हुनजो प्रभाव असांजे मथां न पवंदो अगर ये वृत्ति और भाव सदा ठीक रखो त कोई ॻाल्हि ई न थींदी कोई छा बि करे कोई तव्हांजे विघ्न रूप ठाहे लेकिन असांजो भाव अहिड़े जे मथां बि शुभ चिंतक पंहिंजो हुजे इनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थी ऐं होशियार जंहिंजो असांजे प्रति शुभ भाव हुनजे प्रति असां शुभ भाव रखंदा आहियूं कोई वॾी ॻाल्हि कोन्हे कमाल अहिड़ी ॻाल्हि आहे जो ॻाइण योग्य हुजे अपराधनि ते उपकार करण वारनि जो गायन थींदो आहे न अपराधनि ते उपकार करण वारनि जो गायन थींदो आहे उपकार ते उपकार करण में वॾी ॻाल्हि कोन्हे कोई बार बार कराइण जी कोशिश करे तुंहिंजे मन खे डगमग करे पोइ बि तव्हांजो हुनजे प्रति शुभ चिंतक जो अडोल भाव हुजे असांजो बाबा असांखे छा व्रत रखो सभिनि जे मथां सभिनि जे लाइ वृत्ति कल्याण जी भाव निगरानी करे तुंहिंजी निंदा करे तुंहिंजे कम में विघ्न रूप रहे तॾहिं असां छा आईंदासीं भोली हंस कहलाईंदासीं कोई भी ॻाल्हि ॾिसजे बि ॾिसण में ई न ईंदी बाबा कोई ॻाल्हि ॾिसण में ई न ईंदी छा थो करे चोरी थो करे उल्टा सुठा कम थो करे असांजो भाव चिंतक वृत्ति कल्याण जी ऐं असां छा थींदो बाबा हाणे असांखे ॿुधाइनि था पोइ कोई बि ॻाल्हि ॾिसण में न ईंदी न त हिकु मिंट टाइम वेस्ट थी वेंदो न ॻाल्हि त ॿुधाए न त हिन में बि टाइम वेस्ट थी वेंदो आहे बचपन में त टाइम वेस्ट थींदो ई आहे ॿार टाइम वेस्ट कंदा आहिनि त चवंदा आहिनि न ॿार आहे लेकिन समझदार जो टाइम वेस्ट करे ॿार छा चईंदसि ॿारनि जो टाइम न फेल थींदो आहे हुनजो कम ई इहो आहे
त असां हाणे जी सेवा जे हथ निमित थिया आहियूं उहा सेठ जी जगत माता जी है। हाणे संगीते जी जगत माता जी आहे, विश्व कल्याणकारी जी आहे, हद जो कल्याण करण वारा त अनेक आहे, लेकिन विश्व कल्याण की भावना जी तेज आहे, जगत माता जी आहे। त जगत माता जी तेज ते हूंदे बि अगरि असां हिन ॻाल्हियुनि में तालमेल कंदासीं त छा सम्झो, कहिड़ी ॻाल्हियुनि में, कहिड़े बि समय, कहिड़ी बि परिस्थिति, कहिड़ी बि स्थिति में माण्हू हुजे, स्थिति में भी हुनजे लाइ पंहिंजी फालतू न सोचो, हुनजे लाइ वृत्ति कल्याण जी भाव अगरि न आहे असां चाहें वेस्ट था करूं त हाणे वृत्ति असांजी कल्याण जी रहे, भाव असांजो शुभ चिंतक रहे, तॾहिं असां हिन ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट न कंदासीं ऐं तॾहिं सभिनि जो कल्याण थी वेंदो। त बाबा चवनि था कि छोजी असांजो हाणे पाठ कयो आहे जगत माता जो, त जगत जी माताऊं आहिनि, विश्व कल्याणकारी आहिनि, हद जो कल्याण करण वारा त अनेक आहिनि, विश्व कल्याणकारी जी भावना, विश्व कल्याण जी भावना जी तेज आहे जगत माता। त जगत माता जी तेज जे हूंदे हिननि ॻाल्हियुनि में तालीम कंदव त छा सम्झंदासीं। पंजाब की धरती ते कौरव गवर्नमेंट जो राज आहे, त पंजाब त पांडव गवर्नमेंट जो बि राज आहे। पंजाब जी विशेषता इहा आहे कि बाबा दत्त कार्य में मददगार स्वरूप सभिनि खां ज्यादा पंजाब खां ई निकिता है। सिंध खां निकिरंदे हुए निर्मित थियल हुए रत्ननि तां रत्ननि जी गॾियो। हाणे वरी खां तव्हां माण्हुनि जो कर्तव्य आहे सुठे रत्ननि खे कढण, जीअं बाबा दादियुनि खे कढे, दादियुनि निमित जो आत्माउनि खे कढे। हाणे जो निमित आत्माएं आहिनि उन्हनि जो कर्तव्य आहे विभिन्न क्वालिटी वारी आत्माउनि खे कढण। हाणे पोइ तव्हां ॿारनि जो कर्तव्य आहे अहिड़ा सुठा रत्न कढण जो कर्तव्य बाबा सभिनि जो बि आत्मायूं आहिनि हुननि खे बाबा ॾे थो। खिटखिट वारी न हुजे, तव्हां माण्हुनि द्वारा जो सबूत निकिरणो खपे उहो हाणे पंहिंजी चेकिंग करो, हाणे चेक करो कि असां द्वारा कहिड़ी कहिड़ी क्वालिटी वारी आत्मायूं निकितियूं आहिनि, वारिस क्वालिटी वाली, जेकी प्रजा जेकी दास वाली रहती है वो खिटखिट कर रही है, प्रजा का पांचे में मस्त रहेंगे, वो खिटखिट वाली न रहेंगे, प्रजा का बाहर पंजो बाबा जी इशारत कर रहेंगे, लेकिन जो बाबा की कार्य में खिटखिट करने वालों ने वो दास वाली रहेंगे, लेकिन जो वारिस क्वालिटी होंगी वो बाबा जी राइट हैंड रहेगी। तो सामान्य द्वारा जो सबूत निकिरणो खपे वो पंहिंजी चेकिंग करो कि असां द्वारा अहिड़ी आत्मायूं निकितियूं आहिनि, पंहिंजी रचना खां कॾहिं तंग थींदा आहियो। ये तो सभी शुरू खां हलंदो आहे, तव्हां माण्हुनि जे लाइ त ॿियो ई सहज आहे, तव्हां माण्हू कोई स्कूल पालना न कयो। बाक़ी जेके हाणे आत्माएं निकितियूं आहिनि शुरू में ब्रह्मा बाबा मम्मा जे समय शिव बाबा और दादियुनि द्वारा शिव बाबा बाप दादा मम्मा और दादियुनि द्वारा स्कूल पालना बि कई न, लेकिन हाणे वो पालना थोड़ी हाणे त गर्भगृहस्थी में रहंदे हुए ॿार ज्ञान वठनि था। तव्हां माण्हुनि जो कोई स्कूल पालना न करणी पई, सिर्फ रूहानी पालना कंदा आहिनि, लेकिन पेड़ को निकिरण जो समय का बड़ी जिम्मेवारी में सिर्फ जिम्मेवारी के पूरो करण सहज हूंदो आहे, बड़ी जिम्मेवारी में समय ॾियणो पवंदो आहे, पोइ बि पेड़ों को निकितो तो सही। हाणे तव्हां सभिनि जो बि इहो लक्ष्य हुजणो खपे कि जल्दी जल्दी पंहिंजी समीप अचण वारी ऐं प्रजा असांजी समीप क्वालिटी जेके असांजे संपर्क में ईंदी प्रजा कई प्रकार की आत्माएं खे हाणे प्रत्यक्ष करण जो समय आहे।
वो प्रत्यक्ष दिखाएंगे देखा है मेहनत ज्यादा करना है, वो प्रत्यक्ष दिखाए में न देखा। ये जो कारण चाहे बापदादा जी पालना होगा मानव जी ईश्वरीय पालना में, बापदादा जी पालना होगा मानव जी ईश्वरीय पालना में मुख्य अंतर है। जे कारण समाज मथां जे परवाना फिदा थियण खपनि उहो न थी पाईंदे। ब्रह्मा में बात आए वो की कारण आया है, लेकिन बात है वही है। ब्रह्मा में जो बात जो है, लेकिन बात सभिनि खे ठहणो ई आहे न निराकार रूप। बात सभिनि खे ठहणो ई आहे निराकार रूप। ऐं बाबा जी सुठो प्रदान तो सभिनि खे नंबर वार ठहणो ई आहे न बाबा जी, न मुंहिंजी सॼी माला आहे। कोई आत्मा अशुद्ध आत्मा न वञी सघे, सभिनि खे शुद्ध करणो ई आहे। सभी आत्माउनि खे सुठो प्रदान ठहणो ई आहे, शुद्ध ठहणो ई आहे। त बाप तो सभिनि खे ठहणो ई आहे। प्रत्यक्ष मतलब न आहे कि हिकु ॾींहं में बारिश थी वञे, लेकिन जेतिरी मेहनत कंदा आहियो उम्मीद रखंदा आहियो उन प्रमाण भी फल निकिरे त प्रत्यक्ष फल चइबो न। इहे छो न निकिरंदो आहे? बाप दादा कोई भी कर्म जे फल जी इच्छा न रखंदा आहिनि। हिकु त शिव बाबा त निराकार, त उन्हनि खे त कुझु प्रारब्ध खपे ई न। शिव बाबा निराकार हुजण जे कारण प्रारब्ध त आहे न, त हुनजी इच्छा बि न आहे कि मां हिनखे ज्ञान ॾियां या वारिस क्वालिटी वारा ठहनि ताकि मुंहिंजी राजधानी वधे। उनकी इच्छा आहे न। साकार में भी प्रैक्टिकल पार्ट बजायनि ताकि हर वचन हर तरह की सुधी शिव बाबा जी ब्रह्मा बाबा भी था, शिव बाबा जी स्मृति में रहंदा हुआ। शिव बाबा मखां सब कुछ कराए तो उन कारण भी कोई फल जी इच्छा जो संकल्प मात्र भी न रहे। अब हिते छा थींदो आहे, जो कोई कुझु करना है न त हिते ई हुन फल जी प्राप्ति जो रहंदो आहे इच्छा उनखे। जे वृक्ष में फल लॻंदो ज़रूर आहे, लेकिन हुते फल खाइण लॻी वञो त फल पूरो पकियो ई आहे। हुते फल खाइण लॻी वियो तो फल पूरो पकी करे प्रैक्टिकल में अचे, वो कॾहिं न थींदो। तुझे पक्को कच्चे फल खाई छॾियो। ये नहीं है जो कुछ कयो हुनजी फल जी इच्छा अगर सूक्ष्म में भी रहंदी आहे न, रहंदी ज़रूर आहे बाबा चवनि था, त सूक्ष्म में भी फल जी इच्छा रही मां एतिरी सेवा कई या मुंहिंजी ॻाल्हि करनि इन्हनि में कुझु परिवर्तन अचे त मथां फल खाई छॾियो। पोइ फल स्वरूप कीअं थींदो? हथ में ई रहजी वञो। फल जी इच्छा बि भिन्न भिन्न प्रकार जी आहे। जीअं अपार दुखनि जे ॾिसां फल जी इच्छा जो हुननि जो रिस्पॉन्स वठण जो सूक्ष्म संकल्प भी ज़रूर रहंदो आहे कि रिस्पॉन्स करनि कि हिननि खे कीअं लॻे। ये संकल्प न आत्मा में परम धाम खां आया आहियूं, बाबा सां गॾु हिते वेठा आहियूं, बाबा सां गॾु हिननि सभिनि खे ज्ञान सुञाणूं था जो असांखे बाबा ॿुधायो अथई, उहो असां हिननि खे बि सभिनि खे ॿुधायूं था। बसि तव्हां ज्ञान ॾिनो, बसि वापसि मथे बसि वापसि पंहिंजी निराकारी स्थिति में अची वञो। कर्म योगी ठही करे बाबा सां गॾु कर्म कयो, उहो वापसि पंहिंजी हुन स्थिति में अची वञो। त बाबा चवनि था कि फल जी इच्छा आहे जो हुननि जो रिस्पॉन्स सूक्ष्म संकल्प ज़रूर हूंदो आहे। कुझु न कुझु हिकु ॿिए परसेंटेज बि हूंदो ज़रूर आहे। बिल्कुलु निष्काम वृत्ति ईअं न थींदो आहे। प्रारब्ध जी नॉलेज हूंदे हुए भी उनमें अटैचमेंट न हुजे, वो अवस्था घटि आहे। पुरुषार्थ करो सभिनी ज्ञान ॿुधायूं था, हुनजो रिस्पॉन्स असांखे मिले, हुनजी प्रारब्ध असांखे मिले। ये अगर असां इच्छा रखंदा आहियूं न त इहा अवस्था न हुजणी खपे। अहिड़ी असांखे पुरुषार्थ जी प्रारब्ध जी नॉलेज हूंदे हुए भी
उनमें अटैचमेंट न रहे। आसन की ज्ञान देवता जो पुरुषार्थ करूंगा तो सकेले प्राप्त थींदो, वो अटैचमेंट न रहे। बाबा सगत परम धाम का सृष्टि से आया है तो इनके ज्ञान बुलाएगा, ज्ञान बुलाए बाबा की याद माण्हू जी लाइ माण्हू कंहिंजी सेवा कई, असांखे सम्झायो हुनजी रिज़ल्ट में हिकु ॿ तव्हांजी महिमा कंदा आहिनि, ध्यान महिमा कंदा आहिनि, ग्लानी बि न कंदा आहिनि, गंभीरता सां हली वेंदा त पोइ बि ॾिसंदा आहियो न, ॾिसंदा आहियूं 8 मास असांजो अटेंशन हिकु ॿ परसेंटेज में हुन बिज़नेस ज्यादा वेंदो आहे महिमा कई। समझो 8 लेवल की ज्ञान करियो, उनमें भी तव्हांजी हा में हा मिलाइनि था, उन्हनि जी महिमा था करनि त उन्हनि जी तरफ़ असांजो ध्यानु वेंदो ऐं बाक़ी हुननि जी गंभीरता जो फर्क़ु घटि थींदो आहे। ॿाहिरां खां जो उन्हनि महिमा कई, उन्हनि खे स्वीकार करण जो संस्कार प्रत्यक्ष थी वेंदो आहे। इन्हनि जे संस्कार, इन्हनि जो स्वभाव मिलंदो आहे। इन्हनि खे ज्ञान सुठो लॻियो, मतिलबु इहे असांजी गुरु जी आहिनि, बाबा जा ॿार आहिनि, इन्हनि खे सम्झ में अचे थो, फलाणी जो संस्कार नथा मिलनि, हिन करे दूर ई रहंदा आहिनि। ज्ञान ॿुधाइण समय बि ईअं थींदो, कोई असांखे हा रिस्पॉन्स करे थो, सुठो चए थो, ॿुधाईंदे उन्हनि जे प्रति ध्यानु ज्यादा वेंदो आहे, बाक़ी जी न वेंदो आहे। त बाबा चए थो की न उन्हनि जी छा त उहो गंभीरता सां परखण वारी आत्माएं हुजनि, लेकिन वास्तव में ये सूक्ष्म फल खे स्वीकार करण जो, अगरि असां ईअं स्वीकार करे छॾियो त सूक्ष्म फल खे स्वीकार करे छॾियो, मूल कारण इहो रहिजी वेंदो आहे, कंदा आहियूं ऐं रिज़ल्ट जो इंतज़ार रहंदो आहे। पहिरियों अटेंशन हिन ॻाल्हि ते वञे की हिन मुंहिंजे लाइ छा चयो, मां भाषण कयो, सभिनि छा चयो, पहिरियों अटेंशन हिन ॻाल्हि ते वेंदो आहे ॿारनि जो। त हिनजो मतिलबु छा थी असां फल जी इच्छा था रखूं, उनमें अटेंशन वेंदो, पंहिंजे खे अॻियां वधाइण जी एम जे रिज़ल्ट वठण, एम जा रिज़ल्ट वठण, पंहिंजी सर्विस जी रिज़ल्ट बि ॼाणनि, पंहिंजी उन्नति जे लाइ ॼाणनि, उहो अलॻि ॻाल्हि आहे। हा भई मां हिननि खे ॿुधायो त हिननि खे सम्झ में आयो, हिननि खे सम्झ में आयो त मां भई मूं में बि ज्ञान वधे थो, मां बि सुठो सम्झाए सघंदी आहियां। रिज़ल्ट वठण अलॻि ॻाल्हि आहे, की पंहिंजे पाण खे चेक था कयूं, लेकिन असां हिन रीति हुननि सां ॿुधूं कि सुठो बुरी जी कामना, भई हिननि खे मां ॿुधायो सुठो लॻियो, हा भई मां ॾाढो सुठो ॿुधाईंदी आहियां, अरे मां ॾाढो बुरो ॿुधायो, हिकु ॾींहं असां रिज़ल्ट वठूं कि हा भई हिननि खे मां सम्झायो, सम्झी पिया कंदा आहियो त मां हुनखे पुरुषार्थ करे अॻियां वधायां, हिननि छा कमी लॻी, वो अलॻि आहे। लेकिन सुठी ऐं बुरी जी कामना रखण वो अलॻि ॻाल्हि आहे। हाणे कयो, हाणे वधो, जमा कुझु बि कमायो खायो, हुनमें बिल पावर न ईंदी। हिनजो सही तरीक़ो छा आहे कि असां कंहिंखे ज्ञान ॾियूं था, फल जी इच्छा नथा रखूं, हिन रीतिअ सां निष्काम बाबा जीअं ज्ञान ॾियूं था, सेवा करूं था, पुरुषार्थ करूं था, असांजी बिल पावर वधजी, असांजे अंदर शक्ति वधदी वेंदी, उते जो ज्ञान ॾियण जे लाइ जो पावर हूंदी आहे न, उहा आपे ई वधदी वेंदी, न त न उहो अंदर ई शरीर कमज़ोर रहंदो। जेकी इच्छा हूंदी आहे न फल जी, उहा आत्मा अंदर ई अंदर कमज़ोर रहंदी। सुठी सम्झो हुननि ध्यानु ॾिनो, हुननि जी तारीफ़ न कई त उहो लॻंदो आहे मां त कुझु ॿुधाए न सघी आहियां, मूं में त कुल आहे, हिननि त मुंहिंजी तारीफ़ न कई, तो वो अंदर का शरीर कमजोर रहेगा, शक्तिशाली न होगा, शरीर खाली खाली होगा, वरन वो चीज पावरफुल होगी। तो मुख्य कारण इहो आहे, हिन करे फल पकी करे साम्हूं अचे वो ॾाढो घटि थींदो आहे, शरीर खुद ही कमजोर थी वेंदो आहे।
तो बहन के साथ नहीं सकता, तो विज्ञान जगह का वो बहन सभी प्रकाश भी रहने देंगे। जब ये बात खत्म नहीं तभी निराकारी निर्विकारी निरहंकारी और साक्षात निर्विकारी मनसा वाचा कर्मणा में कई शब्द दिखाई दे। ये समझे अंदर ये रात खत्म नहीं है ना फलती इच्छा, तभी अच्छा द्वारा मानस की असल की निराकारी स्थिति, असल निरहंकारी पन, असल निर्विकारी पंजी स्थिति, मनसा में निराकारी स्थिति, वाचा में निरहंकारी स्थिति, कर्मणा में निर्विकारी स्थिति वाणों की अनुभव की। जैसा आप ज्ञान लेने समय तो ये आत्मिक स्थिति भी आत्मा के अनुभव थी नहीं, और जो मन की बुराई से तो मन की अहंकार भी सबसे ज्ञान बुराई तो ये अहंकार में दिखता है। असल जी हर कर्मणा में संबंध की कर्मणा भी हो, स्थूल सेवा करो। असल जी कर्मणा में आत्मा की निर्विकारी पंजीकृति अनुभव हुई। तो आपसे तो ये नई चीजों सामने कभी अनुभव ही है, चलिए फर्जी इच्छा न करता, फर्जी इच्छा न रखी करे सर्विस करना भी चलिए आत्मा के अनुभव। तब आत्मा शरीर में होने निराकारी आत्मिक रूप दिखाए नहीं, इस साकार में जो बुजुर्ग हुए लेकिन वो भी शरीर के निश्चित व्यक्त गायब की अव्यक्ति दिखाए में लीनो होगा। इस साकार में निराकार स्थिति होने के कारण निराकार व आकार दिखाए में लीनो होगा। एक अवस्था प्रैक्टिकल में रहेंगी ब्रह्मा बाबा जी, हमारे स्वयं भी बार बार देखा अभिमान में अच्छी तो ज्ञान की निराकार व आकार रूप से साक्षात्कार मनसा में निराकारी स्थिति, वाचा में निरहंकारी स्थिति, कर्मणा में निर्विकारी स्थिति, जरा भी विकार न हो जाए, तुझो मुझो नाम मान शान विकार है। अंश भी हो तो मन शक्ति संकल्प में भी विकार जो अंश न हो जाए, तभी वाद्य प्रभाव का जो भी वाद प्रजा निकल भी होगी, निकलनी होगी, वह फटाफट निकल देंगे। हमारे बाबा चलता कि सामान हमारे जो मैंने जो अविनाशी बीच विजो था उनके भी फल और कुछ प्रत्यक्ष प्रभाव कई इकट्ठा निकलना है। जो भी मेहनत करूँगा जो अभी देखिए अविनाशी बीज होगा तो जो फल और कुछ प्रत्यक्ष प्रभाव वही इकट्ठा निकलेगा, वो कुछ दिखाएंगे। तो हमारे कारण समझो इन जो निवारण करना सिर्फ वर्णन न रखो, पुरुषार्थ साक्षात्कार मूर्त जैसा जो भी निवारण बाबा ने जो निवारण निवारण करना सिर्फ वर्णन न करना, तो साक्षात्कार मूर्त तेज प्रत्यक्ष दिखाने निराकारी रूप में निराकारी रूप, वाणी में निरंकारी, कर्मणा में निर्विकारी। ये त्रयी दिखाए न ये तेज प्रत्यक्ष रूप में दिखाए मिलेंगे। आजकल सभी डिस्टेंस आए हैं, गुजरना चाहिए, जो आपका गुजरा ही आए हैं, बुद्धि सच्ची है, सब मेजोरिटी सच्ची है ना। भक्ति भारत में भी गुजरो, आजकल गीता में ज्यादा गुजरने बुद्धि सब सच्ची है। हमारे सब डिस्टेंस आए हैं, सभी देना कुछ कभी कभी दिखाए प्रैक्टिकल प्रमाण तरी समझा कि कुछ करूँगा
प्रैक्टिकल प्रमाण ॾियो तॾहिं सम्झा की कुझु करण चाहिए। तव्हां माण्हुनि जी प्रत्यक्ष हर चलनि जी प्रत्यक्ष प्रमाण असांजी शहर ऐं चार चलनि सां ई माण्हुनि खे प्रत्यक्ष प्रमाण नज़र ईंदो। प्रत्यक्ष खे कोई प्रमाण ॾियण जी आवश्यकता न ईंदी आहे। त हाणे प्रत्यक्ष चलन में अचिणो आहे। जो फ्यूचर में महाविनाश थियणो आहे, नई थी अचण वारी आहे, उहो बि असांखे शीतल सां ॾेखारे मिली। असांजी शीतल सां माण्हुनि खे सम्झ अचे की हाणे भई हिननि खे पतो आहे की विनाश थियण वारो आहे, इन करे ईअं हलनि था। असांजो रहन सहन खाइण पीअण हिकु माण्हू ॾिसंदो आहे भई विनाश जे समय माण्हुनि जी छा हालत थी वेंदी आहे। त हाणे खां अगरि असां पंहिंजे पाण खे ठाहे छॾियो की विनाश जे रस्ते अहिड़ी ऐं नई दुनिया जी चेतना वारी हुनमें असांजी चार चलनि व्यवहार कीअं हूंदो। हाणे खां अगरि उहो प्रत्यक्ष माण्हुनि खे नज़र ईंदो त असांजी शीतल द्वारा नज़र ईंदो त उहे बि सम्झी वेंदा न। ॾिसंदा पोइ वैराग्य ऑटोमेटिकली अची वेंदो। व्यवहार जे तो विनाश थियण वारो आहे, दुनिया बदलण वारी आहे। त अगरि जीअं आत्मा खे सम्झ अची पढ़ाई लिखाई धंधो आदि गृहस्थी बि कंदो, कीअं कंदो, कीअं संभालंदो? वैराग्य वृत्ति वारी संभालंदो न। हिकु तरफ़ वैराग्य, ॿी तरफ़ पंहिंजो भविष्य ठाहिण जो उमंग ईंदो की भई मां हाणे जी पढ़ाई कयां थो, हाणे पढ़णी ज़रूरी आहे। गृहस्थी में कोई कमाइण जो साधन न आहे, थोरो बहुत त पढ़ाई कमु ईंदी आहे न बाबति ज्ञान में बि। त तुम पढ़ाई भी पढ़ो, लेकिन दुनिया वांगुरु न रखी असांखे सुठी पढ़ाई करे सुठो पैसो कमाए। असां धंधो बि कयूं ईअं की हाणे असां ॿ रोटी राति रोटी खाई पंहिंजे बाबा जी न परिवार खे पाले सघूं। असां धंधो गृहस्थी संभालूं, धंधो कयूं, बसि बाबा जे ॿारनि खे संभालणो हिन रीति। मुंहिंजा ॿार मुंहिंजी गृहस्थी मां वॾो मकान ठाहियां, वरी ॿारनि खे अॻियां वधायूं करे करणु। हिकु तरफ़ वैराग्य, ॿिए तरफ़ भविष्य ठाहिण जो बि उमंग अचे। हिकु रुपये जीवन कयूं था त बाबा जी कार्य में लॻायूं, भविष्य में मिलंदो न। हिन दुनिया में मकान अहिड़ा मकान ठाहे करे छा कंदो? बाबा चईंदा भले गौ सुठा घर ठाहे, अगरि असां फ्यूचर जे लाइ जमा कंदासीं त जी चईंदा आहिनि न, हिकु अख में मुक्ति, ॿिए अख में जीवन मुक्ति। त विनाश मुक्ति जो गेट खोलंदो ऐं स्थापना जीवन मुक्ति जो गेट आहे। त ॿई अखियुनि सां इहे ॾेखारण में ॾियणु खपनि, माण्हुनि खे अनुभव थियणो खपे की हाणे इन्हनि जे चाल चलन वारा फीचर्स द्वारा नज़र अचे थो की हाणे दुनिया ख़तम थी, दुनिया अचण वारी है। ये पुरानी दुनिया वञे थी, असांजे नैन असांजे मस्तक इहे चवनि, मस्तक बि ॾाढो कुझु चईंदो। असांजे नैन असांजे मस्तक माण्हुनि खे अनुभव कराए हीअ दुनिया हाणे वञे थी ऐं नई दुनिया हाणे अचे थी। असांजे नैननि द्वारा मस्तक द्वारा माण्हुनि खे अनुभव कराए सघंदा आहिनि। मस्तक बि ॾाढो ॻाल्हाईंदो, कोई जो भाषण मस्तक ॾेखारींदो आहे न, सम्झंदा आहिनि की ॾाढो चमत्कारी आहे। त ईअं जी सर्विस करो वरी जय जयकार थिए। त हाणे विश्व जे अॻियां हिकु सैंपल ठाहिणो, अनेक स्थान सेंटर हूंदे बि सभी हिकु आहिनि, सभी बेहद बुद्धि वारा आहिनि, बेहद जा मालिक आहियो, को बालक बि आहे। असां बेहद जा मालिक बि आहियूं, को बालक बि आहिनि। सिर्फ़ु मालिक न ठहिणो, बालक भी ठहिणो, मालिक भी ठहिणो। मालिक तो बालक हिकु ॿ जे हर राणी खे बिगाड़ ॾियणो, चाहे नंढो चाहे वॾो, चाहे अचण वारो स्टूडेंट भी छो न हुजे, चाहे रहण वारो साथ में छो न हुजे, हर हिकु जी राणी खे बिगाड़ ज़रूर ॾियणो खपे। कोई जी राणी खे ठुकराइण जो या पंहिंजे पाण खे ठुकराइण, पहिरियों त ज़रूर बिगाड़
तेरो तो जरूर विराट ॾियणो खपे। पोइ भले कोई सम्झाई ॾियो ॿी ॻाल्हि विश्व जा मालिक थियण वारा आहिनि न, त पहिरियों सभिनि खे विराट ॾियणो। पंहिंजे ठाहे करे वञणो मतिलबु सॼी राजधानी में कीअं ईंदा, त पहिरियों त विराट ॾियो, पोइ भले सम्झाई ॾियो। पहिरियों ई घटि न करणो खपे, इहे रॉन्ग आहे, हीअ न थी सघंदो आहे, हीअ हुननि जी राय खे डिसरिगार्ड करणु। त पहिरियों त हुननि खे विराट ॾियणो, पोइ हुननि खे सम्झाई ॾियणी आहे। इन सां पोइ हुननि में डिसरिगार्ड जो बीज पइजी वेंदो। अगरि सही ग़लति आहे त हुननि में बि डिसरिगार्ड जो बीज पइजी वेंदो। माँ बाप घर में हूंदा आहिनि त नेचुरल ॿारनि में बि उहो संस्कार हूंदा आहिनि। माँ बाप खे कॉपी करण जा माँ बाप खे कोई ॿारनि खे सिखाईंदो न आहे, लेकिन माँ बाप जी चाल चलन ॾिसते ॾिसते ॿार कॉपी करे वठंदा आहिनि। किथे बि अलौकिक जन्म में ॿार आहिनि वॾा माउ पीउ जे समान हूंदा आहिनि। हिन करे अॼु पंहिंजी तव्हां हुननि जी राय जो डिसरिगार्ड कयो, मतिलबु उहा तव्हांखे डिसरिगार्ड थी कयो त फूके करे काटंदो आहे। त व्यर्थ खे घटि बि करणो हुजे त पहिरियों हुननि खे विराट ॾियो थिए थो, पोइ हुननि खे घटि करणो न, लेकिन सम्झदार थी सघे क़ीमत कान्हे। पोइ तव्हांखे सम्झाए ॾींदासीं, तव्हांखे लॻंदो इहे असांखे घटि न था करनि, इहे असांखे क़ीमत कान्हे। विराट ॾेई अॻियां वधाइण में ख़ुशि थी वेंदा आहिनि। जेके ख़ुशि करे पोइ कोई कम बि घटाए सघंदा आहियूं, कम बि निकिरी सघंदो आहे। हिकु ॿ जी ॻाल्हि खे कॾहिं घटि न करणो आहे। शब्द बि विराट ॾियण जो पहिरियों ना कई त नास्तिक थी वेंदो, पहिरियों हा करो, बीज वारे कहिड़ो रखिए हुनजो अगरि कुझु हूंदो आहे न माण्हू त चीज वञे कहिड़ी चीज खे सम्झंदा आहियूं त माण्हुनि ते प्रभाव बि पवंदो आहे। जॾहिं संपर्क में ईंदा आहियो त पंहिंजो स्वरूप ई अहिड़ो हुजणो खपे, कि रूप में को नासी रूप ॾेखारो। चवंदा हा हा था, लेकिन असांजा भाव न आहिनि। हिनमें रहम और कल्याण जी भावना सां चहिरे में कॾहिं चेंज न ईंदो, शब्द में युक्ति नहीं करता। अगर उसका रहम और हुनजी कल्याण अर्थ असांजे मन जे प्रति रहम जी भावना हुजे, हुनजी कल्याण जी भावना हुजे, हुन भावना सां हुनजी ॻाल्हियूं ॿुधूं तो असां हुनखे हा करे पोइ सम्झाए ॾियो। अगरि मेरे बि वरी ठीकु आहे ॿुधूं था, वरी न त नाराज़ थी वेंदो, ईअं थी वेंदो, ईअं त हुनजे चहिरे सां हुनखे नज़र अची वेंदो, तो शब्द भी युक्त न निकरंदो। हिनमें रहम और कल्याण जी भावना सां चहिरे में कॾहिं चेंज न ईंदो, शब्द भी युक्त निकरंदो न। बाबा बि जेकी शिक्षा ॾींदा आहिनि त पहिरियों सवाल ॾेई करे पोइ शिक्षा ॾींदा आहिनि बाबा। पापा हमेशा पेरेंट्स की मिठा ॿार प्यारा ॿार, बाबा जी कोई भी ॿोली या कोई अवेक समावत हुजे पहिरियों बाबा असांजी एतिरी तारीफ़ कंदा आहिनि, पोइ असांखे सम्झाए ॾींदा आहिनि। त अॼुकल्ह जो बि ॾींदा आहिनि उहो पंहिंजे मान वठंदा आहिनि, प्राइम में भी समान विचार ॾियणो। बाबा जो भी ॿार दुनिया में जो भी माण्हू आहिनि अॼुकल्ह जो भी ईंदा आहिनि उहे पंहिंजो मान ई वठंदा आहिनि, मान ई वठण वारा आहिनि, प्राइम आहिनि न, त हुननि खे समान और रिगार्ड खपे। हिन करे कॾहिं बि कंहिंखे डिसरिगार्ड न करो, पहिरियों रिगार्ड ॾेई करे पोइ वठो, हुननि जी विशेषता जो पहिरियों वर्णन करो। कमजोरी जीअं ऑपरेशन कंदा आहिनि त पहिरियों इंजेक्शन सां सुध बुध बुलाईंदा आहिनि, त पहिरियों हुननि खे रिगार्ड ॾेई हुन नशे में ठहरायो,
वो केतिरो बि ऑपरेशन करो त ऑपरेशन सक्सेस थिएगा। त बाबा चंदाणीअ बि हिकु तरीक़ो आनंदीय संस्कार वधी वेंदा त विश्व सां तव्हांखे विराज मिलंदो। जॾहिं असांजो संस्कार रहिजी वेंदा भई कोई बि हुजे, चाहे घर में चाहे ॿार, सिर्फ़ु ॿाहिरि माण्हू चांदी में ॿार वारा त सुठी रीति ॻाल्हाईंदा, हा वेंदा ॾाढो सुठो आहे, लेकिन घर में माण्हू खां उल्टो सुठो ॻाल्हाईंदा। लेकिन घर में या ॿाहिरि केर बि हुजे, असांखे कंहिंखे बि ठुकाइणो न आहे, असांखे कंहिंखे जो बि डिसरिगार्ड करिणो आहे। पहिरियों सभिनि जो रिगार्ड रखो, वो विश्व असांजो रिगार्ड रखे। अगरि ऑफलाइन खे कम रिगार्ड ॾींदव त प्रारब्ध बि कम रिगार्ड मिलंदो। अगरि रिगार्ड खपे त रिगार्ड जो रिकार्ड ठीक रखो। अगरि तव्हांखे रिगार्ड खपे त अधिकार रिगार्ड ॾियण जो रिकार्ड ठीक रखणो आहे असांखे। अच्छा, ओम शांति।